शामिल कंदासीं। मेहर खां रिपोर्ट। शान अली शेख जे मुताबिक़ सिंध यूनाइटेड पार्टी पारां पाकिस्तान जी खोट धारियुनि जे आबादगारनि ऐं SUP अॻुवाणनि सैयद ज़ैन शाह समेत क़ौम परस्त अॻुवाणनि सां यकजहतीअ लाइ मेहर भरिसां ॻोठ काज़ी आरिफ ख़ान, सिकंदर सोढर, अब्दुल हमीद सुमरो, शबीर मंगी, हाजी ख़ान मारफाणी, इसहाक़ सोढर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो ऐं काज़ी आरिफ ख़ान सवे मोटरसाइकिलुनि ते रैली कढी वई जेका मेहर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं रस्तनि खां मेहर पहुती। रैलीअ में शामिल माण्हुनि पाणीअ जी खोट धारी आबादगारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अफ़सोस जो मेहर में पाणी जे हथरादू खोट पैदा कई वई आहे। ज़रई ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। PP हुकूमत संदनि खे पाणी ॾियण बदिरां सिंध जूं ज़मीनूं विकिरो करे रहिया आहिनि। क़ौम परस्त क़यादत जे कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हुननि घुर कई त मेहर में ज़रई पाणी जी खोट ख़त्म करे SUP अॻुवाण सैयद ज़ैन शाह खे आज़ादु करे क़ौम परस्त क़यादत तां कूड़ा केस ख़त्म कया वञनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।